कबर में दाख़िल कयूं ऐं माण्हू करे करे अहिड़ा ख्वाब ॾिसंदो पिया ते कबर में दाख़िल कयूं मिट माइटनि जा लताड़े पूरे वापसि थिया त ओचिते कबर में हिकिड़ो माण्हू घिरी आयो अञा उहो अंदरि मूं वटि पहुतो त वरी कॾहिं ॿियो आयो पर एॾा हसीन हुजनि जो हद खां वधीक त जेको पहिरियों आयो जेको ॿियो आयो उन पहिरें खे चयो त तूं मौलाना जे पेरनि में बीह वो जो पहिरियों आयो वो मुझे पेरनि में बीठो पाण मुझे मथनि तां बीठो अञा इहे बीठा मस त वरी ॿिया दाख़िल थिया कबर में त जेको मथनि खां बीठो हो उन्हनि दिलि खां का शइ वरिती उनखे हेॾे न हिनखे न चओ हेॾे जो पोइ उन्हनि खे सहन करे ॾिनई सही करे उन्हनि खे किताब खणी वई बसि त उहे पोइ मोटी विया मायुनि खां पुछो त तव्हां केरु आहियो हिननि जो तव्हां नथा सुञाणो मां त नथो सुञाणा त मथनि खां जेको बीठो हो उहो वधीक हसीन हो उन चयो त जेको पेरनि खां सुहिणो माण्हू तव्हांजे आयो बीठो आहे इहो तव्हांजी सुबुह जी निमाज़ आहे सुभाण अल्लाह ॾाढो सुबुह जी निमाज़ अॼु अल्लाह ताला तोखे इन जो मोकिलियो आहे तोखे चिलाइण जे लाइ इहो ई तुंहिंजे लाइ खोड़ हुयो निमाज़ तोखे सुबुह जी ज़िंदगीअ में तो सुबुह जी निमाज़ कज़ा न कई छॾी न अल्लाह ताला इन सूरत में तुंहिंजो इन अकेला में इहो साथी ॾिनो निमाज़ सुबुह जी निमाज़ ऐं पाण मथनि खां बीठो उन चयो त मां अल्लाह जो कलाम क़ुर पाक चई त तूं मूंखे सॼी ज़िंदगी पूरी दुनिया ते पहुचायो अॼु अल्लाह ताला मूंखे हीअ सूरत ॾेई करे तुंहिंजे लाइ आंदो छॾण जे लाइ कोई घोड़ो पर वरी अल्लाह मूंखे बि मोकिलियो हो जेके ॿिया दाख़िल थिया इहे हुया मुनकिर नकीर सुवाल जवाब करण वारा मां उन्हनि खे सही करे ॾिनमि हिन बहाने को सुवाल जवाब न कयो असां हिन जे लाइ बीठा सुभाण अल्लाह माना क़ुर पाक निमाज़ अॼोके वक़्त में जंहिं मुस्लमान खे नसीब थिया इहो माण्हू ख़ुशकिस्मत आहे न त अॼु माण्हुनि खे इहे नेकीअ वारियूं ॻाल्हियूं वणनि घटि थियूं माण्हू टपनि ठेकनि में लखनि में राग रूद में माण्हू उन पासे ते तवजो थी वियो असां मुस्लमाननि पंहिंजी असुली हक़ीक़त खे विसारे छॾियोसीं असां हक़ीक़त असांजी हीअ आहे अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून ऐं मोबाइल में रिकॉर्ड थो करे माना मोबाइल में ठाही आहे उन्हनि ॻाल्हाइण जो रिकॉर्ड इहो सभु हिन में रखियो सिस्टम हे मुंहिंजा लाउड स्पीकर आहे ॻाल्हाइण हुयां थो आवाज़ हुनजो वॾो थो थिए ॿाहिरि लाउड में वॾो आवाज़ माना हिन जो कमु आहे त थोरे आवाज़ खे वॾो बढ़ाए उहो पंखो हले थो इन जो कमु आहे त जेके माण्हू हेठि हुजनि उन्हनि खे हवा ॾे हिन जो कमु आहे त जेको ॻाल्हाए थो मां उनखे रिकॉर्ड थियां माना हर शइ जे पैदा थियण जो को न को मक़सदु आहे त इंसान जे पैदा थियण जो मक़सदु कहिड़ो आहे इहो सोचण जहिड़ी मोटरसाइकिल वरितीसीं त हिन जो मक़सदु आहे मिस्त्री ठाही माना हिन जो माण्हू चढ़ी हलंदो त सननि गेटनि मां सननि रस्तनि मां टपी वेंदो कार ठही उहा वॾी आहे बस अञा वॾी आहे ट्रेन रेल अञा वॾी आहे हवाई जहाज अञा वॾो आहे माना इहे शयूं हिननि जे लाइ रस्ता पर नंढड़ी ठाहियूं त मोटरसाइकिल सॻड़ी बि कीअं हले पर जेकॾहिं मोटरसाइकिल चढ़ी बीठी हुजे त कम माण्हू चवंदा कम जी न आहे हाणे जो भाई असांजे पंहिंजे मां ॾिठो वग़ैरह ओड़ो तोप जेके कॾहिं ओड़ियो हिते किथे बैलगाॾी पुराणी उते बीहारी हाणे इहा कंहिं कम जी कोन्हे पर निशानी खे रखी थो पुराणी जिन माण्हुनि बैलगाॾियूं ॾिठियूं हा नंढा असां ॾिठा त ट्रैक्टर ते हर पाइबो आहे है ना इन्हनि त लादल वारो ॾिठो ई कोन्हे त ज़मीन में लादल कीअं कईंदा है ना माना हर शइ जो पंहिंजो पैदा करण जो मक़सदु हूंदो आहे ठाहिण जो मक़सदु हूंदो आहे हे हेॾो सारो इंसान इहो बग़ैर मक़सद जे कोन्हे छड़ो खाइण पीअण जो मक़सदु कोन्हे त पलाव खाए या पंहिंजो खाए ॾाढा हिस्सा खाए चोरीअ खाए ईअं न फरमाई क़ुर पाक में अल्लाह फरमाए त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह फरमाए त मां इंसान ऐं जिन्ननि खे बि कंहिं मक़सद जे लाइ ठाहियो साईं उहो कहिड़ो मक़सदु पाण क़ुर पाक में ॾिसे त पंहिंजी इबादत जे लाइ ठाहियो हेॾो सुहिणो सिखतो जंहिं ॾे नज़र करे ॾिसो जानवरनि ॾे नज़र करे ॾिसो पखी परंदनि ॾे नज़र करे ॾिसो ढोरनि ढगनि ॾे नज़र करे ॾिसो को मोहताज हे इंसान अहिड़ो आहे जो ॼण ख़ुदि मुख़्तियार हो ॿिए जे आदो ॿिए जे मोहताज जे अगरि ज़ंजीर बीचे में हुजे त बाबा मेह ज़ंजीर पाण खोलींदी आहे मेह खे ज़ंजीर में ॿधिजे त पाण खोलींदी घोड़ो पाण खोलींदो ज़ंजीर उठ कोन खोलींदो माना इहे ॿिए जी तरफ़ न ऐं इंसान खे जेकॾहिं जंग में ॿधिजे वरी चागी बि ॾिजे ज़ंजीर पाण खोलींदो कोन करे पाण खोलींदो माना हिन हुननि में फ़र्क़ु आहे फरमाई त सॼी मख़लूक किताबनि में ईंदो आहे त 18,000 मख़लूक आहे घणा 18,000
पर कुरान पाक में अल्लाह से कसम खड़ी, 4 कसम खड़ी को फरमाया तो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, मां सभिनी खां सुहिणी 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 जेकी शइ पैदा कई हो इंसान, हां सभिनी खां सुहिणो इंसान। वो ॿी शइ त हर हिकु कम जे लाइ, इंसान बग़ैर कम जे फरमाईंदी जॾहिं सभिनी खां सुहिणो कयो कि मां इन जो ड्यूटी रखी त तूं हेॾो वॾो कमकार करे अचे मुंहिंजे आलो सजदो कर। मां अल्लाह फ़रिश्तनि खे चवां त ॾिसो पंहिंजी माण्हू कीअं मुंहिंजे आलो सजदे में पियो आहे, मां तोखे इन जे करे पैदा कयो आहे, खाओ पीओ, अब है ढोर ढगा ये विढ़ंदा त मूंखे न को कोई करे जा टुकड़ा टुकड़ा करे सभु माण्हू पेट में, अब है मच्छी जेकी वाह में हूंदी आहे बेचारो भल पंहिंजी जाइ ते हुजे पर वरी ॿाहिरि कढी कटे सुठे वरी हणो माण्हू जे पेट में। अब है जेकी तव्हां वटि गुड़ हूंदो आहे, मिठाई हूंदी आहे, खंडु हूंदी आहे, सभु माण्हू जे पेट में। अब है सूफ़, हे अंब, हे अनार, हे दाणो, हे सूफ़, हे सभु केला, सभु माण्हू जे पेट में। फरमाई त सभु शइ तुंहिंजे लाइ पई कई अथमि त तूं खा, मज़बूत थी, पोइ जॾहिं मज़बूत थिए त मुंहिंजो शुक्रिया जे लाइ मुंहिंजे आलो सजदो कर, बसि तो पंहिंजो कमु पूरो कयो। पर पोइ अॼुकल्ह सजदे कोई माण्हू खे नफ़रत थी वई आहे त पोइ अंदाज़ो लगायो त पंहिंजी असुलियत खे असां विसारियूं था। पोइ बि जेकॾहिं किन माण्हुनि में इहा शइ अची वञे, पाण अलाह जे दर मस्जिद ते झुके पंहिंजे बचड़नि खे इहा तालीम ऐं तबलीग ॾे, मां सम्झां थो इहो मुबारकबाद जे लाइक़ु आहे। मां उन्हनि बचड़नि जे अबे खे, उन्हनि जे रिश्तेदारनि खे मुबारकबाद थो चवां जिन पंहिंजे बचड़नि खे क़ुर मजीद पढ़ायो आहे। सच इहो अथव त हे उस्ताद तव्हां छा नालो अब्दुल अमान पाण मंगरियो, हे अमान मंगरियो, हे पढ़ाईंदा हाँ बोर्ड कोन्हे हलो ये ॿुधाईंदा। हाणे जेकॾहिं तव्हां हिन उस्ताद खां पुछा कंदव त उस्ताद तूं किथे पढ़ी, हिन ॿारनि खे पढ़ाईंदो आहे नी अलिफ, हाणे छोकिरा चओ अलिफ बा त सा जीम हा खा, ये पढ़ाईंदो आहे ॿारनि खे पढ़ाए। हाणे हिन खां केरु पुछे त उस्ताद अमान तव्हां किथे पढ़ियो त चवंदो त साईं मां उस्ताद अलाह जे मंगरे में पढ़ियो। उस्ताद अलाह जे मंगरे में किथे पढ़ियो, उहो कंहिं मदरसे में पढ़ियो, उहो किथे पढ़ियो, ईअं हलंदे 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 हीअ लड़ी हिन तव्हांजे हिन ॻोठ जे मस्जिद जे उस्ताद जी इमाम नबिया ते वञी पहुचो। सुभान अल्लाह। हीअं पहिरियों कंदा वेंदो न, हीअं वेंदो त हीअ किथे, हुनजो उस्ताद किथे, हुनजो उस्ताद किथे, हुनजो उस्ताद किथे, हुनजो किथे किथे, पोइ वञी जाते क़ुर मजीद आयो बाबूअनि करीमनि वटि वञी उते पहुचंदी। वरी उहा ॿी लड़ी अब आहे पढ़ अलिफ अंब, हा ऐं हुनखे चवां बेभित बेबला, वरी उहो पासो उनजो पढ़ंदो त बसि तूं उस्ताद किथे पढ़ी रही, तो अब मैट्रिक किथे कई, अब मां फलाणे जे हिन में कयो, अब तूं किथे पढ़ी चई नाज़ा स्कूल ख़ैरपुर में, अब उहो उस्ताद किथे पढ़ियो कि उहो फलाणी यूनिवर्सिटी में, उहो किथे पढ़ियो फलाणी यूनिवर्सिटी में। ईअं हलंदे हलंदे इहा लड़ी खणंदे त वञी लंडन अमेरिका ते पहुचंदी। हीअ लड़ी मोहम्मद करीम ते सहाबा सरफ साफ़ ज़ाहिर आहे, ॻाल्हियूं सोचबियूं त ज़ाहिर आहिनि, जेकॾहिं न सोचबियूं त पोइ दुनिया में हले थी। अब पोइ दुनिया हले थी, पोइ मैं हुनखे कंहिंखे चऊं हे सोचण जो मक़ाम आहे। तव्हां ई असांखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अलाह ईमान नसीब कयो आहे, असांजे लाइ कुझु पाबंदियूं आहिनि। ढोरनि ढगनि जे लाइ पाबंदियूं कोन्हनि, अब ढोरनि ढगनि जे लाइ पाबंदियूं कोन्हनि, जानवर आहिनि। हिकिड़ो स्थान हुजे सॼे मैदान में हिकिड़ो हुजे पोइ मसइलो कोन्हे, हिकिड़ो ढगो हुजे भले गयूं केतिरियूं हुजनि, हिकिड़ी बकर हुजे भले बकरियूं केतिरियूं हुजनि, असां ऐं हुन में फ़र्क़ु आहे। असां इमाम अंबिया जा कोल हूं जेको ओॾो रस्तो ईंदो उन ते हलणो आहे, उन को थिड़ंदासीं त असां ध्यानु थींदो, छो त असांखे सबक़ु ओॾो मिलियो आहे। भेड़ जो मक़ाम छा आहे ऐं भाॼीअ जो मक़ाम छा आहे, धीउ जो मक़ाम छा आहे, सौट जो मक़ाम छा आहे, अम्मा जो मक़ाम छा आहे, पुफीअ जो मक़ाम छा आहे, मासीअ जो मक़ाम छा आहे, इहो असांखे इमाम अंबिया जे पासे सबक़ु मिलियो आहे। असांखे उन रस्ते ते हलण जी कोशिशि करणु खपे। ॾाढियूं सिधियूं आहिनि पर सोचींदासीं, न सोचींदासीं त पोइ होरियां होरियां इहो मिसाल थी वेंदो। मुंहिंजे ॿुधो त हिकिड़ा आया अलाह साईं उहो वक़्तु न ॾेखारे, पढ़ी आया ॿाहिरि ज़िंदगी सॼी ओड़े, भेण हसीन छोकिरी हुई, सुहिणी हुई, भाउ सां पंहिंजे सां प्यार करे, हुननि खे सच चई तूं मुस्लमान आहीं, तूं हिंदी चई त बापा मां पंहिंजी भेण मां हुन सां शादी कंदुसि, भेण खे पढ़ण लाइ। अड़े तुंहिंजी भेण आहे, भेण आहे छा आहे, भेण छा आहे, अड़े ख़ुदा जो बंदा तूं कलमो पढ़ियो आहे नबी से जो तूं उम्मती मुस्लमान आहीं, तूं ॿियनि गैर मुस्लमान वांगुरु न आहे, चए न न मां अहिड़ो इस्लाम ई नथो खपे, मां पंहिंजी भली थोरी पढ़ाई ॿिए खे ॾियां, मां पाण पाण शादी कंदुमि। छा अलाह अहिड़े दौर में बचाए इहो मामिलो ऐं अखियुनि जे आग जहिड़ो अचे थो।
अल्लाह दुआ तो कयूं त अहिड़े माहौल क़ुरान असांखे अल्लाह से महफ़ूज़ रखे। ॾाढी ख़ुशी थी त भाऊ तव्हांजे बचड़नि खे पढ़ायो आहे, उन्हनि मां ॿिनि बचड़नि क़ुरान मजीद पूरो कयो आहे। जंहिं बचड़नि क़ुरान पढ़ियो उहो माण्हू ख़ुशकिस्मत आहे। अल्लाह दुआ तो कयां त अल्लाह ताला उन्हनि खे अॻिते अञा पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहरहाल मां मौज जी वाइद बुज़ुर्ग कोन्हियां, मां उन्हनि जो ख़ादिम आहियां। मूंखे हिकिड़ो नंढड़े खां वठी अल्लाह हिकिड़ो फल ॾिनो आहे, बिल्कुलु एतिरो कुझु उन मां मूंखे ॿुधायां। वो आहे नात जे हवाले सां अल्लाह जो तारीफ़ हम बोलनि त सवडो इंटरव्यू में सुञातो कोन निकिरी रब ॿियनि खां त लिखुमि पर तोखो त कोन थो लिखां। मुंहिंजो जहिड़ो हाल आहे मां तुंहिंजे हालो मुंहिंजे अंदर खां बि तूं वाक़िफ़ आहीं। रब माण्हुनि खां लिकायो थी अॻिते बि तोखे पास आहे पर तोखो लिखियलु कोन्हे। मुंहिंजी इबादत तुंहिंजे हालो, मुंहिंजो उथणु वेहणु तुंहिंजे हालो, मुंहिंजो घुमणु फिरणु तुंहिंजे हालो। रब मुंहिंजे तूं हर हाल खां वाक़िफ़ आहे। जहिड़ो बि आहियां वरी बि तुंहिंजे दर ते, अब वरी तुंहिंजे दर ते हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। बसि ॾाई छॾ इहो ख़ैरु आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी जे करे सज़ा ॾींदी तॾहिं बि सज़ा जो हक़दार आहियां। चारा तूं वटि कढूं पर जे रब माफ़ कंदे त तोखां केरु पुछंदो तो गॾु खे माफ़ करे छॾियो। हुननि में हिकिड़ो ॿार जो मूंखे बि माफ़ करे न करे ते सवडो खणी लकड़ो खणी मांगो दरियायो आया घड़ी इंसाफ कंदे भी तो के ठहे जे माफ कंदे भी तो के ठहे। सुभान अल्लाह। पर सदे जो न बच पुड़िया किलो मजबूत जो भले वच ट्रपाले के असा के रब कुछ तटे कली थी वो अकेली ते पर हिकड़ी गाल कभी साईं पर हिकड़ी गाल कभी साईं आप जे विच में नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर हिकड़ी गाल कभी साईं आप जे विच में नबी साईं। कुछ उन जे करे कुछ पांजे करे कुछ उन जे करे कुछ पांजे करे अज बख्शिश जी छत मोरहणी। कुछ उन जे करे कुछ पांजे करे अज बख्शिश जी छत मोरहणी। इंसाफ कंदे भी तो के डरे जे माफ कंदे भी तो के डरे। उस दी तपश न सही तो सगा तब बाय में रही तो सगा। उस दी तपश न सही तो सगा तब बाय में रही तो सगा। दो का खुदा तू बना मेरे को मुखे जन्नत खुले थी सोनी। दो का खुदा तू बना मेरे को मुखे जन्नत खुले थी सोनी। इंसाफ कने भी तो के ठहे जे माफ कने भी तो के ठहे। मां मिट्टीअ जे गजरे सा हिन वारी वारे घरे सा। मां मिट्टीअ जे गजरे सा हिन वारी वारे घरे सा। जीवन जो कदे न कुछ भी सकल से पर मुखे गुरजे करम गणी। जीवन जो कदे न कुछ भी सकल से पर मुखे गुरजे करम गणी। मुखा सूर मथे जो सहन में डुखियो थींदो कबर डुखिया मेरा हण में डुखियो। मुखा सूर मथे जो सहन में डुखियो थींदो कबर डुखिया मेरा हण में डुखियो। शलउन के बाब बनाई दे रफ़ीक के जन्नत वठणी। इंसाफ कंदे भी तो के ठहे जे माफ कंदे भी तो के ठहे। इमामुल अंबिया जी मदह ऐं सना थोड़ा गुल अच्छा कपड़न में नंढा करना जंहिंजा उम्मती आहिनि उन हबीब करीम जी सना के मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु। न अहिड़ी शख्सियत का जाई न ॼमंदी न अहिड़ो को हुयो
न आहे न को थींदो। बस इहा हिकिड़ी ज़ात इमामुल अंबिया जे मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श जंहिंजा पेर जुमिया आहिनि अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श जंहिंजा पेर जुमिया आहिनि अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि दिलि भरत दुआ कई। जॾहिं मुस्तफ़ा से तबलीग जे इरादे सां मके पाक मोटाए विया ताइफ़ वारनि जो ते आयो असांखे अबे ॾाॾे जे मज़हब को फेरण ॾियण वो पाण कुझु हया करनि पिया। नंढनि ॿारनि खे चयूं त तव्हां इन सां थोरी ठूस कयो। नबी साईं सां उन्हनि खे पथरी खणी ॾिनो पथर पिया नबी साईं खणनि। इमामुल अंबिया जो जिस्म अतर खून सां लहराइण थियो। साईं जी जुती मुबारक पेरनि सां खून सां मिली वई। साईं जे हिकिड़े बाग में हिकिड़े वण जे हेठो वेठा उन जा हुते वेठा जिब्रील अमीन आयो ॿियो फ़रिश्तो विसाणा। जिब्रील अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा साईं हे फ़रिश्तो अल्लाह ताला जी तरफ़ों जबरन ते मुक़ररु थियल आहे। अॼु जेकी ताइफ़ वारनि तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे जे इजाज़त ॾियो हिनखे त हे ॿ वॾा पहाड़ मके पाक जा इहे खणी अचे ऐं ताइफ़ वारनि खे इन ॾींहं जे अन्न जा दाणा झटण में ॾिसंदा। पाण फरमायो त न मुंहिंजी जिब्रील न मां पंहिंजी उम्मत जी पाण हथनि सां तबाही न कंदुसि। मां वरी दुआ कयां अल्लाहुम्मा क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। मुंहिंजा रब मुंहिंजी क़ौम खे हिदायत करे मां मुहम्मद करीम खे सुञाण। हुननि त ईज़ाह ॾिना पर हबीब करीम ईज़ाह जे जाइ दुआ ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि दिलि भरत दुआ कई। दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केरु। बारिश बणिजी वसंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श जंहिंजा पेर जुमिया आहिनि अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि आलम जो सरदार भी हूंदे जन्नत जो सींगार भी हूंदे। टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट सां पत्थर बदलो केरु। पेट सां पत्थर बदलो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श जंहिंजा पेर जुमिया आहिनि अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि जंहिं दम दिल पर अर्श वलो हो चाहम जार बहीअ कयो हो। तूं ई पीरी मेहमान पहिरियों तूं ई पीरी मेहमान पहिरियों तोखां अॻे ईंदो केरु। तोखां अॻे ईंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श जंहिंजा पेर जुमिया आहिनि अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि माशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल चवंदा। आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो। कादिर सां ॿियो पुछंदो केरु। कादिर सां ॿियो पुछंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि दुनिया में ॿियो थींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिरप खे हबीब जी ड्रोही। मालिक माफ़ी मञो हसनी जी तूं न मञे त मञींदो केरु। तूं न मञे त मञींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटि मदीने पार
कादिर मुझी किस्मत करे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे शल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे ओ पहुंची पीरिय जे पार दे मां रोज़े तहरुद सां पाक पैगंबर पीरिय जे पाक पिंजरे के पसां जय नबी निर्मल बिना मोदी नथी साथ सरे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे शल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे ओ बेकार बेसमरा हिया कोई समर कोने अदा हिजड़े रहा पियो सिंध में मिठड़े मोहम्मद खां जुदा कीन तो निकरे को ऐं बदल बिया ॾाढो परे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे हिन ते सके गोरिया मोहम्मद घोटना हीस को सारो कया कुर्बान नबीअ जे नोटना जय नबीअ जे इश्क में थे थुड़ो सुडगा भरे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे शल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे ओए सनाउल्लाह जटोई मुल्क मदनीअ जो मिठो को नथो विसरे उन्हनि खां जिने मनी डोरे ॾिठो को नथो विसरे उन्हनि खां जिन मनी हे कर ॾिठो भाग थियनि उन जा भला जेको मदीने में मरे गुंबद खजरा सां मुझी दिल ठरे मुझो मन ठरे रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार या इलाहुल आलमीन सस्तवी जिहाद ने कृपा जवाब में मंजूर मकबूल कर फरमा मुझे रब मिठड़ा सा मुसलमान जी मिठड़न के कुरान पाक मस्जिद नमाज साहब पर प्यार नसीब फरमा या अल्लाह सजेड़ा आयो तो जबाना तुझे महबूब जा उम्मत आयो मिठड़ा रब असा जे ऐबन ने जिस पानी रहमत जिस महबूब मोहम्मद करीम की इज्जत ले मुझे साईं महबूब की करके असा जे हाल दे रहम फरमा असा जे कोटा के दर को फरमा जेड़ा आयो तो जा तुझे महबूब जा उन्हें सदके असा जे हाल दे रहम फरमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहli बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।